आया आस्थियाम बारो चा बंभोर में, आया आस्थियाम बारो चा बंभोर में, पसी पहर पुनुअ जी नोसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाहू कुछ। किन सूरतुनि सां मुख मेला उहे ख़ुशियूं उहे लम्हा खणी ईंदा आहिनि जो लम्हे लाइ गूंदर विसरी वेंदा आहिनि। हालांकि गूंदर कस पिरीअ जो आहे पर हिन मुख मेले जी ईद जी बशारत असां बि जॾहिं जॾहिं बि असांजा दर्शन थिया त असांखे टहक मिलिया, असांखे भाकुर मिलिया, असांखे ख़ुशियूं मिलियूं ऐं असांखे उमेद मिली। पाण बुनियादी तौर ते ज़रा ते शौक़ सां मिलाइनि, ख़बर न आहे त संदर को तारीफ़ खेसि वणंदो या न, पर उहो आहे। पाण डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर डिपार्टमेंट में कलाकार वारे पासे कमु कनि था, पर सिंध अली इज़हार खे जंहिं सूरत में सुञाणे थी उहो हिकु बहितरीनु पंहिंजे तबियत में, पंहिंजे मिज़ाज में, पंहिंजी सोच में निरालो शाइर, कालम नवीस, अदीब, तर्जमे निगार ऐं उन सभिनी खां वधीक त सोचींदड़ ऐं हिकिड़ो लोचींदड़ ऐं वाट सां माण्हू आहे। असां सच सलाह सत तरफ़ा तमामु घणो थोराईंदा आहियूं। असांखे अवल तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे लाइक़ सम्झो त हिन आश्रम में पंहिंजे दावत में ऐं हिते आयुसि बाक़ाइदा सेशन मां सम्झां थो त जेको बि सी रूह आहे, जेकॾहिं असीं सम्झूं था त आत्मा आहे, रूह आहे, त रूह हुनजो फल आहे जंहिं असांखे ख़लकियो आहे, जंहिं असांखे नाइब करे मोकिलियो आहे। कंहिं बि माण्हू जी सॼी ज़िंदगी असल में पंधु आहे। हू ॼाणे या न ॼाणे हू पंधु कंदो आहे, हू सिखंदो रहंदो आहे। रोज़ानो नयूं नयूं शयूं, रोज़ानो नवां तजुर्बा, रोज़ानो नवां इसरार जे अॻियां जॾहिं असांजो ख़ालिक आणींदो आहे त हू गुज़री वेंदा आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी ज़रूरत आहे, उहो आहे इदराक। उहो इदराक जेकॾहिं अची वञे त आउं सम्झां थो त इहो महाआत्मा हर माण्हू महाआत्मा आहे। त इहो पंधु जेको आहे उहो इरशाद जो पंधु आहे, अली इज़हार जो पंधु आहे, कंहिंजो बि पंधु थी सघे थो। न ॼाणण खां वठी थोरे ॼाणण ताईं, थोरे ॼाणण खां वठी काफ़ी ॼाणण ताईं, काफ़ी ॼाणण खां वठी घणो कुझु ॼाणण ताईं, ऐं माण्हू ख़तमु थियो वञे ऐं ॼाण अञा हले थी। पोइ वरी जेको नओं काफ़िलो ईंदो वरी उतां उतां उनखे जेको आहे सो कंटिन्यू कंदो। त इन हवाले सां ही सॼी ज़िंदगी माण्हू, मां सम्झां थो त हिकिड़ो मकतबु आहे, दुनिया मकतबु आहे। उन में असीं सिखणु आया आहियूं, असीं सिखूं पिया था। तव्हांखे ख़बर न आहे इदराक जी माना आउं ईअं सम्झां थो त इदराक जेकॾहिं आउं कंहिंजी दावत कयां ऐं उन में हिकिड़ो अहिड़े पखीअ जी जो गोश्त खारायां जेको 5000 माण्हुनि मञा को हिकिड़े खे नसीब थींदो आहे, ऐं पर ॿुधायां न त हू आम रवाजी नमूने सां खाईंदो, शायदि ॿूटियूं छॾे ॾिए हुन ते। पर जॾहिं आउं ॿुधायां त ही उहो पखी आहे जेको 5000 माण्हुनि मञा हिकिड़े खे नसीब थींदो आहे, त पोइ शायदि हॾियूं माण्हू खाई वञनि। इदराक इन शइ जो नालो आहे त हर लम्हो जीअरो रहो, हर लम्हे खे माणणु हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे। मिसाल मां जेकॾहिं अव्हां खां पुछां त तव्हां साह घणे वक़्त खां खणो पिया, त अव्हां चवंदो तव्हां साह खां सवाइ त थी नथो सघे। पर जेकॾहिं आउं तव्हांखे चवां त हिकिड़ो वॾो साह खणो ऐं उहो आहिस्ते आहिस्ते पंहिंजे वात मां कढो ऐं उन साह खे महसूसु कयो, ऐं पोइ पुछां त इहो साह अहिड़ो साह आख़िरी कॾहिं कयो। आदतनि जीअण ऐं इदराक सां जीअण इहे ॿ अलॻि शयूं आहिनि। आउं सम्झां थो त हर लम्हो उस्ताद आहे, हर लम्हो मुर्शिद आहे जेको तव्हांखे कुझु न कुझु सेखारे वञे थो।
माना तव्हां इन सॼे लम्हे जी गुज़रगाह खे इतराक जे आईने में खणी अचो इन खे ई वाट सम्झो ये मां इहा वाट सम्झां तव्हां सम्झो था इहा बेशक इहा ई वाट आहे इहा ई वाट आहे हिकिड़े कंहिं अहिड़े आश्रम ते वेठा हुआसीं हिकिड़े माण्हू चयो बल्कि साईं शरीफ़ उस्ताद आहे असांखे मां ॼाणो कचहरी में उन चयो त माण्हू टे शयूं ॿुधायूं त माण्हू जी दौलत भले अरबे खरबनि जो नुक़सानु पइजी वञेसि त सम्झो कुझु कोन वियो ख़ैरु आहे छो वरी कमाए सघे हिन खां घणी दौलत कमाए सघे त माण्हुनि कयो आहे ईअं ज़ीरो खां वरी मथे वॾा थियनि माण्हूअ जी सिहत भई सम्झो कुझु वियो ॿियो त उहा फितरत सां हिकिड़ी कामयाब करे हिकिड़ी अहिड़ी नेमत आहे जेका तव्हांजी सिहत पर जे माण्हू खां दस्तूर वियो उसूल वियो ऐं किरदारु वियो त सिहत बि भली कहिड़ी भली हुजे दौलतनि जा बि अंबार उहो भींगियो आहे ॼण हुन खां सभु कुझु वियो त मूं साईं शरीफ़ चयो मुंहिंजो साईं जेको तव्हां उसूल ऐं दस्तूर चओ था इहो त माण्हूअ खे रुलाए छॾींदो आहे जी जेको रुलियल न ॾिसो चवे तव्हां दस्तूर जी मसनत जो दावेदार आहे त पक सम्झो किथे न किथे का अहिड़ी मिलावट कई आहे न त उहो रुलंदो त माना हिन वाट में छा इहो माना रोलणा लाज़िम लिखियल आहिनि तारीख़ में छा ॾाढी खुशी ॻाल्हि कई अथव मां सम्झंदो आहियां हाणे हिकिड़ो माण्हू हुजे बि दस्तूर ते लोड़े बि रुले बि इहो कहिड़ो कान अच्छा तख़लीक़ जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां एब नॉर्मल हुजो जेकॾहिं अव्हां मद पीतो हुजे ऐं लड़खड़ाईंदा न हुजो त कीअं साबित कंदा त तव्हां पीतो आहे जेकॾहिं तव्हां तख़लीक़कार आहियो ऐं एब नॉर्मल न आहियो माण्हुनि खां हटी करे कोन्हियो त पोइ कीअं साबित थींदो त तव्हां तख़लीक़कार आहियो हिकिड़ी सुहिणी औरत जेकॾहिं चाहे त उन पंहिंजे जिस्म जो पोस्चर ख़राबु करण खां सवाइ हिकिड़ो ॿारु ॼणे छो त माउ थियण त औरत जी ओज आहे न ख़्वाबु आहे औरत खे इज़त मिलंदी तॾहिं आहे जॾहिं उहा माउ थींदी आहे त उहा औरत उहा ख़ूबसूरत छोकिरी जेकॾहिं चाहे त पंहिंजो जिस्म जो जी पोज़ीशन ख़राबु करण खां सवाइ ॿार जी माउ थिए इहो नामुमकिन आहे त आउं सम्झां थो त इहो दुख जेको आहे उन दुख में वेड़ियो हुजणु या इहा एब नॉर्मलिटी जेका 2 ऐं 2 4 खां हटी करे आहे पोइ 2 ऐं 2 5 आया 2 ऐं 2 8 आहे मूंखे ख़बर कोन्हे पर उहो 2 ऐं 2 4 कोन्हे 1 2 2 4 न आहे उहा को ॿी का आहे जेकॾहिं उहो साॻी माना इहा कैफ़ियत तव्हां वटि न आहे त नथो चई सघिजे त तव्हां तख़लीक़कार आहियो बिल्कुलु अहिड़ी तरह सां तव्हांजे इन रस्ते ते जेकॾहिं तव्हां डगमगायो नथा किरो कोन था वरी उथो कोन था त कीअं साबित थींदो त अव्हां हलिया आहियो गोॾनि मूंखे जंहिं ॿार खे गोॾनि में धक न लॻा हुजनि ऐं मैरेथन रेस में भॼंदो हुजे त उनखे चइबो त शायदि या आसमान मां टपकियो आहे या माण्हू कोन्हे को रोबोट आहे त इन हवाले सां तव्हांजी इहे कैफ़ियतूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि दुख उन तख़लीक़ जो बुनियादी असर मूं कंहिं ज़माने में हिकिड़ो कमु कयो पिए जेको पोइ वरी विच में डिले थी उहो इहो त लतीफ़ साईं वारे हवाले सां असां वटि जेको रिसालो आहे उहो रेंडम आहे उहा कहाणी सिधी कोन थी मुख़्तलिफ़ सुरनि खे में बेत चूंडे कुझु अहिड़ी तरतीब सां रखिजे जो पढ़िजे त कहाणी जो सिरो मिले इहा हिकिड़ी उन में मूं कोशिशि कई हुई मिसाल जेकॾहिं ससुई जी था खणो त ससुई ॾेरनि जे हलियो वञण खां पोइ लुटिजी वञण खां पोइ पुनूअ जे हलियो वञण खां पोइ
जॾहिं इहा फरियाद थी करे त मूंसां ज़ुल्म थियो आहे त लतीफ़ साईं हुनखे थो चए त सुतीअ संजे ई मुंहुं वेड़ी मुंहुं जीअं ॾोह तुंहिंजो आहे ॿियो कंहिंजो कोन्हे ओजागो अखियुनि खे जात न ॾेई हथां तोपे ई थी कचो केचन खे करी। अच्छा उनखां पोइ ॿी सीरीज़ में आहे मां मुमकिन आहे त कुझु बहितर ठाहे बि वञा पर हिकिड़ी सीरीज़ मूं जेका ठाही हुई उनखां पोइ हुनखे जॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त उहा पंहिंजी माउ खे थी चवे त माउ विहाणो वार खण पथराणी पाइजे जेकी ॾिनई ॾेज में सो सभोई सार वञा थी वणकार ॾिठुमि पेर पुनो जो। अच्छा जेॾी महिल हू संदरो ॿधी निकिती आहे त सहेलियूं अची गॾु बीठियूं आहिनि हुन चवणसि थियो त ईअं कीअं थींदो नंढियूं थी वॾियूं थियूं आहियूं गॾु ॾुख सुख सभु हिक ॿिए सां शेयर कया अथऊं वंडिया अथऊं हाणे वरी तोखे असां अकेलो वञणु ॾींदासीं असीं बि तोसां गॾु हलंदासीं त चए थी त सरतियूं सारी सुञ मतां का मूसी हले पाणी न आहे पंधु घणो अॻियां राओ रुञ मतां मरी उञ काॾीअ पारां थो पिणीअ खे इन करे महिरबानी करे वापसि वञो इहो मुंहिंजो पंधु आहे। अच्छा जेॾी महिल वञे थी राह में थी पहुचे त हिकिड़ो अजीब भेत आहे उहो ई त ॿलर लॻो बाण पसी जूए जरा कथे ॿलर नई नंढी नेटरी कुंवारी छोकिरी खे था चवनि ॿलर हाणे जीअं ई राह में वञे थी इहो हिकिड़े माण्हू जो पंधु आहे या इर्शाद जो पंधु आहे इहो अलीदार जो पंधु आहे इहो क्या असां सभिनी जो पंधु आहे। राह में जीअं ई वञे थी त राह जे पहिरें स्टेप ते लतीफ़ साईं चए थो त ॿलर लॻो बाण पसियो जूए जरा थी ॿी सिट में उहा ॿलर मुंद थियो वञे सा मुंद मरे मजीए पई पछाड़े पाण मुंद माना शादीशुदा औरत मेच्योर औरत हिकु विख में लतीफ़ सरकार ससुईअ खे ॿलर खे मुंद कयो छॾे ॿलर लॻो बाण पसियो जूए जरा थिए सा मुंद मरे मजीए पई पछाड़े पाण ससी सूरन साण संबोली सही। हाणे जॾहिं इहो पंधु अॻिते हले थो त मां वॾो ड्रिको नथो कयां कुझु थो चवां ससुईअ खे बि अजीब ससुईअ खे सिखण लाइ मिलियो आहे ससुईअ खे सिखण लाइ मिलियो आहे इहो पंधु त अंदर जो आहे ससुईअ जे जेको असां सभिनी जो आहे जेको लतीफ़ साईं असांखे ससुईअ जे रूप में थो ॿुधाए हिकिड़े हंधि चवे थी त काकुल कुठी जा कफ़न तंहिं कीअं न थी मंझि शहादत सां लुॾे लाड करे वरी औरत आहे न वरी पंहिंजो पाण ते अजीब कॾहिं हुन जी कैफ़ियतूं अलॻि आहिनि जीअं तव्हां जूं मुंहिंजूं कैफ़ियतूं अलॻि हूंदियूं आहिनि हिकिड़े हंधि हिन जी कैफ़ियत इहा आहे त नकी थियां संग में नकी संगीणी आहियां कमीणी ज़ात भरियो जीअं न जुड़ा माना संग ॼण चाहे थी न पर उनखे अहसासु आहे त न संग में आहियां न माइटियाणी आहियां ऐं न ई वरी इन लाइक़ु आहियां त उनजी माइटियाणी थियां आहियां कमीणी ज़ात बरोची न जुड़ां पंहिंजो पाण सां ससुईअ जूं इहे सभु ॻाल्हियूं जेके हू करे थी जेके हू बहननि सां थी करे जबलनि सां थी करे इहे सभु जो सभु अॻिते हली वञे हिकिड़ी जाइ ते अजीब मक़ाम थो अचे इहो हिकिड़े माण्हू जो सफ़र आहे उहो ससी जो सफ़र न आहे तस्वीर हिकिड़ी तमसील आहे हिकिड़े हंधि अची चवे थी त वाटूं 20 थियूं को ॼाणा चई विया इहो पहिरीं सिस्टम खां विसरी वई आहे ठीकु आहे वाटूं 20 थियूं को ॼाणा कई विया ऐं उन खां पोइ वरी हुन वटि जेका मिलण जी तांग आहे त अॻिते हू हिकिड़ो बेत आहे त उहो चए थो त जेके रस्ते में मुयूं उहे बि सुरखरू आहिनि पर अजीबो ग़रीब शइ जेका मूंखे मूं जेतिरो बि कमु कयो हो उन में हिकिड़ी इहा हुई त पुन्नू हिकिड़ो माण्हू हो जेके
काकुल हुआ जंहिंजी ख़्वाहिश करे सघिजी पई संगजण जी, उहो पुनू अची अची जॾहिं ससुईअ खे इहा ख़बर थी पए त पुनू थियसि पाण ससुई हुई त सूर हुआ। हाणे हिकिड़ो सुवाल इहो पैदा थिए थो त जेकॾहिं ससुईअ खे बंबोर में ई इहा ॻाल्हि ॿुधाए छॾिजे हा त बाबा पुनू त तो में पाण ई आहे, तूं पंध छो पई करी, त ॻाल्हि त उन ते बि सम्झ में अची वञे हा। पर इहे जेकॾहिं थिया त ससुईअ खे पुनूअ जो क़दुरु न हुजे हा, इहा हिकिड़ी आम रवाजी ॻाल्हि आहे। ऐं जेका ॻाल्हि वञी हिते थी बीहे त माणिक मिट संदो ॾाढो अजीब भेद आहे। माणिक मिट संदो ॿुधाईअ में सोचो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो, सारे सॾु कंदोमि को यारो के छॾणी। हाणे इहो कहिड़ो पुनू आहे? उन काकुलनि वारे पुनूअ जे पोयां वई आहे जंहिंजी ख़्वाहिश बि करे थी ऐं जंहिंजे पोयां अचे थी। इहो पे वरी ॿुधाइजो सारे सॾु कंदो इहो यारो के छॾणी। हा, माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो, हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोमि, सारे सॾु कंदोमि को यारो के छॾणी। हाणे इश्क जी इहा मंज़िल, इहा राह आहे अलमजाज़ कंतरतुल हक़ीक़त, काकुलनि खां वठी इहो आसमाननि ताईं ऐं तख़्तनि ताईं ऐं इन्हनि बाजुनि ताईं जेको माण्हू पहुचे थो, इहो बुनियादी तौर ते ससुई त तमसील आहे। इहे असां सभिनी जो पंधु आहे ऐं कंहिंजो केतिरो पंधु आहे इहो असांखे का ख़बर कोन्हे। वाह अलीज़ार साईं, तव्हां ॾाढी सुहिणी वाट सम्झाई, तमामु ख़ूबसूरत, तमामु निज ऐं उन इश्क जे राह जी उहा मणियादार गुफ़्तगू सिंधराज जे सभिनी साथियुनि नाज़रीन तव्हां ॿुधी। ही का पहिरीं गुफ़्तगू न आहे, असांजी कोशिशि हूंदी त अलीज़ार साईं सां गुफ़्तगू जा ई सिलसिला जारी रहंदा। पाण ईंदड़ वरी कंहिं ॿी रिहाण में साणनि वरी कंहिं ॿिए सुवाल ते ईअं ई शरीक थींदासीं तव्हां सां। तव्हांखे असांजे हिन क़िस्म जी सीरीज़ सिंधराज जो ही पूरियो पंहिंजो लॻे थो, दिलि खे छुहे थो त तव्हां पंहिंजे सिंधराज चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजी बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त हीअ रिहाणियूं तव्हां ताईं नयुनि वीडियोज़